वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया'i वल मुरसलीन अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि समीइल अलीम मिनश शैतानिर रजीम अकीमुस सलाता वला तकूनू मिनल मुशरिकीन। हर किस्म जी हमद सना कायनात जे खालिक दिलन जे मालिक अर्रहमान अल-मन्नान अल-हलीमुल करीम अरहमुर राहिमीन अहसनुल खालिकीन खैरुल फासिलीन अहकमुल हाकिमीन रब्बुल आलमीन जिला दुरूद सलाम हुजन मुझे हमारे प्यारे पैगंबर साकी कौसर इमामुल अंबिया मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जनते मुख्तसर हमदे सलात का बाद मुझे उन्वान अमाबा बुधी चुका है। नमाज जी अदा सद्दे जी अदा तस्बीह जा अंदाज अल्लाह जो यादों रब्बुल आलमीन जी सुञाणप ऐं रब्बुल आलमीन जो ज़िक्र दुनिया जी हर शइ खे ईंदो आहे। जुड़ में थींदड़ आवाज़ असीं सभु ॿुधूं था। अल्लाह ताला फरमाए थो वयुसब्बिहु अर्रअदु बिहम्दिही, या गोड़ बि अल्लाह रब्बुल आलमीन जी तस्बीह बयान कंदी है। ही आसमान ही ज़मीन असांजे नज़रनि जे साम्हूं आहे। अल्लाह रब्बुल आलमीन जी तस्बीह में आसमान भी मसरूफ़ आहे तो ज़मीन भी मसरूफ़। आसमान भी पंहिंजे रब के कोन विसारियो आहे तो ज़मीन भी पंहिंजे ख़ालिक के कोन विसारियो आहे। ही हवा में उड़ामंदड़ पखी पंहिंजा पर फैलाए हवा में जो उड़ामन था उनकी ज़हानत के तवाएं मां नथा समझो, अल्फाज नथा बुधी सको, ज़बान ने बोली का असीं नावाकिफ़ ऐं नाआशना आहियूं। पर रब्बुल आलमीन उन्हनि जी अदा जो ज़िक्र फरमायो, फरमाए वत्तैरु साफ़ातिन कुल्लुन कद अलिम सलातहु व तस्बीहा। ये पखी जॾहिं हवाउनि में उॾामनि था पंहिंजा पर पखेड़े उब में पंहिंजी राह जा राही थियनि था। ये पखी भी पंहिंजे रब के याद कंदा आहिनि। कुल्लुन कद अलिम सलातहु व तस्बीहा। कायनात जी दुनिया जी हर शइ के ख़बर आहे तो मुखे रब जी तस्बीह कीअं पढ़णी आहे, अल्लाह रब्बुल आलमीन जी नमाज कीअं अदा करणी आहे। बेनमाज़ी ॿाहिरि तव्हां बि यादि कजो तो पखी के भी नमाज पढ़ण ईंदी आहे। हे मोहम्मद जो उम्मती आहे जेको अञा चए थो मूंखे नमाज पढ़ण कोन ईंदी आहे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। दुनिया जी अदना तरीन मखलूक छो न हुजे लेकिन वह कदा पंहिंजे ख़ालिक खां गाफ़िल कोन्हे। हे तव्हां ऐं मां गाफ़िल थी वेंदा आहियूं। सही बुखारी जा जुमला आहिनि के नबी के कीड़ियुनि जे हिकिड़े गिरोह ते कावड़ अचे थी, उहो साण जो हुकुम ॾे थो। अल्लाह ताला पंहिंजे उन पैगंबर ॾांहुं वही मोकिली, फरमाई अहरक़्त उम्मतन तुसब्बिहुल्लाह। ए मुंहिंजा पैगंबर बराबर या नंढड़ी मखलूक यो नंढड़ो गिरोह हुयो लेकिन तुसब्बिहुल्लाह इन्हनि कीड़ियुनि जी इन्हनि माकोड़ियुनि जी भी वॾी ख़ासियत इहा हुई ते माकोड़ियूं भी अल्लाह जी तस्बीह बयान कंदियूं। मुसलमानों मुंहिंजा नमाज़ी ऐं बेनमाज़ी भाइरो यादि रखो, कीड़ी खां सबक सिखो तॾहिं भी अल्लाह यादि अची वियो। कीड़ी खां भी सबक सिखो तो तव्हांखे नमाज ऐं सदे जी अहमियत समझ में अची वेंदी। पर शायद असांजी ज़हानत उन माकोड़ी खां वधीक किरियल आहे। शायद असांजो वजूद, शायद असां पंहिंजी औकात उन दुनिया जी मामूली मखलूक खां भी घट करे छॾी आहे।
हालांकि वमा खलक़तुल जिन्न वल इंस इल्ला लियअबुदून। अल्लाह जा माना तो ठयो ही सदे जे लाए, तू ठयो ही नमाज पढ़ण जे लाए, तू आयो ही रब्बुल आलमीन जी बंदगी जे लाए। अल्लाह तुनी तखलीक पानी तौहीद जे लाए कई आ, तो पंहिंजे खालिक के कीअं विसारियो? तो अल्लाह हकमुल हाकिमीन के आखिर विसारियो कीअं? वरी हो रब्बुल आलमीन अवां के मुखे बे तरीके सां याद ॾियारे तो। सूरह हज जा अल्फाज आहिनि, मुसलमानो याद कजो, नोट कजो। मुंहिंजा बेनमाज़ी भाइरो, तव्हां इन लफ़्ज़नि खे पंहिंजे दिल ते नक्श कजो त दुनिया जूं शयूं रब जे सदे सां केॾी मोहब्बत कंदियूं आहिनि। फरमाई अलम तर अन अल्लाह यसजुदु लहु मन फिस समावात व मन फिल अर्ज़। ए ॾिसण वारा तो खोड़ शयूं ॾिठियूं हुजो, पर हाण तू गौर कर, दुनिया जूं शयूं बि अल्लाह रब्बुल आलमीन खे सदो कंदियूं आहिनि, आसमान जूं शयूं बि अल्लाह खे सदो कंदियूं आहिनि। व शम्सु हे सिज भी सिद्धो कंदो आ, वल कमरु हे चंद्र भी सिद्धो कंदो आ, वन नुजूमु हे तारा भी सिद्धो कंदा, वल जिबालु हे जबल भी सिद्धो कंदा, व शजरु हे वण भी सिद्धो कंदा, व दवाब केतरा ही जानवर भी सिद्धो कंदा, व कसीरु मिनन नास केतरा इंसान भी सिद्धो कंदा। पर केतरा अहिड़ा बि आहिनि जेके सदे का गाफिल, नमाज का गाफिल, क़ियाम का गाफिल, व कसीरुन हक़ अलैहिल अज़ाब। अल्लाह फरमाए तो जेके नमाज का परे, जेके सदे का परे आहिनि, उन्हनि ते मुंहिंजो अज़ाब वाजिब थी चुको। सिज खां सिखो, तव्हांखे सदो सेखारींदो। चंद्र खां सिखो, तव्हांखे सदो सेखारींदो। तारनि खां सिखो, जबलनि खां सिखो, वणनि खां सिखो, तव्हांखे सदे जी अदा सेखारींदा। पर अॻिते यादि करियो, वमन युहिनिल्लाह फमा लहू मिन मुकरिम। जंहिंखे अल्लाह ज़लील करे उनखे केरु इज़त ॾियण वारो कोन्हे। वो शख्स इज़त का महरूम आहे जंहिंखे अल्लाह इज़त ॾिने ई कोन्हे। वो शख्स इज़त का महरूम आहे जेको सदे जे अदाउनि खां महरूम आहे, जेको क़याम का महरूम आहे। मुसलमानों, दुनिया जी हर शइ जो सबक़ इहो आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि हिकु सहाबी आयो। अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मां ख्वाब ॾिसां थो त मां ख्वाब में तहज्जुद पढ़ी रहियो। हिन पिंडाल में वेहण वारा मुसलमान भाइरो, असांजा बि ख्वाब हूंदा, असांजी भी निंड हूंदी, असांजा भी जज्बात ऐं ख्यालात हूंदा, लेकिन ही सहाबी जो ख्वाब हुयो। अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मां ख्वाब में तहज्जुद जी नमाज अदा करे रहियो आहियां। नमाज पढ़ंदे पढ़ंदे कुरान जी तिलावत जारी आहे, अॻियां सदे तिलावत आयो आहे। ए अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जीअं सदे तिलावत वारी आयत मूं पढ़ी, मूं पंहिंजी पेशानी सदे में रखे छॾी, पर जीअं मूं सदो कयो, मां ख्वाब में ॾिसां थो त मुंहिंजे साम्हूं हिकिड़ो वण आहे। फसजदति शजरतु लिसुजूदी। फरमाइनि था मूं त सजदो कयो, पर मुंहिंजे साम्हूं वारो वण बि सदे में हलियो। मूं त सजदे जी दुआ पढ़ी, मूं त सजदे जा अल्फाज पढ़िया, लेकिन ए मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मूंखे वण जो सजदो त नज़र आयो हो, पर वण जी हिकिड़ी दुआ बि ॿुधण में आई। वण उन वक़्तु इहा दुआ करे रहियो, अल्लाहुम्मा अक्तुब ली बिहा अजरा वज़ा अन्नी बिहा विज़रा वजअलहा ली इंदका ज़ुखरा वतक़ब्बलहा मिन्नी कमा तक़ब्बलतहा मिन अब्दिका दाऊद। ए अल्लाह, मुझे इन सदे के कबूल फरमा। अल्लाह इन सदे जे बदले में मूता वजन के हटाए छॾ। वजअलहा ली इंदका ज़ुखरा, अल्लाह ही मुंहिंजो सदो पाण वटि ज़ख़ीरो बणाए छॾ। वतक़ब्बलहा मिन्नी कमा तक़ब्बलतहा मिन अब्दिका दाऊद। ए अल्लाह, मुंहिंजे सदे के तू ईअं कबूल फरमा जीअं तो दाऊद अलैहिस्सलाम जा सदा कबूल कया। मुसलमानो, सिखो हिकु वण खां, उहो वण बि सदे जी मोहब्बत सेखारे थो, वो वण बि सदे जी दुआ सेखारे थो। पर वण जी दुआ शायद कायनात जे इमाम खे एॾी पसंदि आई। सहाबा किराम रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमाइन फरमाइनि था, उहो सदो हुयो, वण जी हिकु दुआ हुई। इमाम लंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॿुधाई वई, रहमतुल लिल आलमीन पाण नमाज पढ़नि था, कुरान जी तिलावत कनि था, सदे तिलावत में जी वञनि था, उहा साॻी वण वारी दुआ इमामुल अंबिया जी ज़बान ते अचे थी, अल्लाहुम्मा अक्तुब ली बिहा अजरा वज़ा अन्नी बिहा विज़रा वजअलहा ली इंदका ज़ुखरा वतक़ब्बलहा मिन्नी कमा तक़ब्बलतहा मिन अब्दिका दाऊद। मुसलमानो, वण जो अदाऊं, वण जो सदे जो अदाऊं तव्हांखे मूंखे कुझु सम्झाइनि थियूं।
अल्लाह जबानो सोचो ओताक आबादा मस्जिद खालिया तो शायद ओताक जी आबादी भी कुछ नहीं हलंदी। ओताक आबादा असांजो घर आबादा पर रब जो घर खालिया तो शायद घर जी आबादी भी कुछ नहीं हलंदी। मुसलमानों यकीनन असां चऊं था असांजी कचहरी असांजी महफिल आबादा लेकिन अल्लाह जो घर खालिया तो सोचो हाण असांजे घर जो छा थींदो, असांजे वजूद जो छा थींदो, असांजी जिंदगी जो छा थींदो। मुसलमानों इन्हनि सभिनी शयुनि खां सिखो त अल्लाह रब्बुल आलमीन जी तस्बीह हे नमाज हे सदे जी अदा केतिरी अहमियत रखे। उन खां पोइ अचो ॾिसूं था इमाम लंबिया मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि नमाज जी अहमियत केतिरी आहे। तव्हां मां छा चयो साईं मेहमान आयो हो मां नमाज से कोन आयुसि, सही फलाणो कम हो नमाज से कौन आयुसि, सही दुकान जो मसलो हो मां नमाज से कौन आयुसि, सही फलाणो उज़ुर हो मां नमाज से कौन आयुसि, अञा वधी किरियल जुमला से कपड़ा पाक कोन हुआ मां नमाज से कौन आयुसि, सही बस ठीक है दुआ करियो पढ़ी वठंदासीं। मुसलमानो ये तव्हांजा जवाब हूंदा लेकिन सिखो मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का नमाज जी अहमियत छा हूंदी आहे। सही बुखारी जा जुमला इमाम लंबिया जी जिंदगी जा आखिरी दिहाड़ा इमाम लंबिया जी जिंदगी जा आखिरी मनाज़िर हुया। अम्मा आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा फरमाइन थियो रहमतुल लिल आलमीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मरीज हुया, बीमारी जी शिद्दत तकलीफ जी शिद्दत पाण बिजाते खुद पांजे कदमन ते हली अगते हली कोन था सगन। सहाबा किराम के घुराइन था एकड़ो हथ एकड़े सहाबी दे कुल्ले ते बियो हथ बे सहाबी दे कुल्ले ते, एकड़ो हथ अली मुर्तजा रज़ी अल्लाह अन्हु जे कुल्ले ते आ, बियो हथ अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हु जे कुल्ले ते आहे। रहमतुल लिल आलमीन बिन्नी कुल्लन ते टेक लगाए मस्जिद नबवी दा रवाना थियन था। कैफियत छा हुई, अदा केड़ी हुई, अंदाज केड़ा हुया, जेके मोहब्बत हुजे उन्हनि खे भला मोहम्मद जो अदाऊं किथां विसरंदियूं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अम्मा आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा फरमाइन थियो मूं ॾिठो हुयो वरिजलाहु तखुत्तानि अलल अर्ज़ फरमाइन थियो मुंहिंजे निगाहुनि ॾिठो थे नबी जा कदम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मथे खॼी बि कोन थे सघिया। मूं ॾिठो हुयो त पैगंबर जे कदमनि सां ज़मीन ते निशान ठहंदा वञनि पिया। इन कैफियत में मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मस्जिद में वञी नमाज पढ़ंदा। मुसलमानों कुल्लन ते रखियल मोहम्मद जा अथड़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुझे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा मथे न खजंदड़ ये पैर तवा का कुछ सवाल पुछंदा, कुल्लन ते हथियल रख हथ ब ये तवा का मुखा सवाल पुछंदा। ऐ मुसलमान होने का बाद मुझे नबी दे पैरन सा जमीन ते ठहंदड़ लकीरों तवा का सवाल पुछन जो बेनमाज़ियो तवा नमाज छो छड़े दी, नमाज छड़न वारो तवा आखिर नमाज के छो विसारियो आ। अचो सिखो मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का नमाज की मोहब्बत केड़ी हुंदी आ। सही बुखारी जा जुमला मुखे बुधायो मोहम्मद जी आखिरी मुस्कुराहट केड़ी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। सही बुखारी में रहमतुल लिल आलमीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दे आखिरी नींह जी आखिरी मुस्कुराहट जो तस्करो मौजूद है। फजर जी नमाज जो टाइम जमात हली रही है, इमाम आहिन अबू बकर रज़ी अल्लाह ताला लेकिन जे मुसल्ले जा इमाम हुआ मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। और इमाम लंबिया पाजे नमाज इमामत जे मुसल्ले ते कोन अबू बकर रज़ी अल्लाह ताला इमामत करा रहा है। कैफियत छा हुंदी, सहाबा जे गम के अल्लाह ही समझे थो। उन वक्त सहाबा के दिल में केतरा दुख है केतरा सदमा हुंदा, इन दुखन ऐं तकलीफन के रब्बुल आलमीन ही समझे तो नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी जुदाई दुनिया जे इन अजीम परवानन आखिर किए बर्दाश्त कई हुंदी। फजर जो टाइम में अबू बकर रज़ी अल्लाह ताला अन्हु जी तिलावत जारी आ। इमाम लंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पांडे बिस्तरे ता उथन था, वो पर्दो जेको अम्मा आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा जे हुजरे जे दरवाजे जी जाए ते ॾिनल हुयो ऐं लटकियल हुयो। सिर्फ इन पर्दे के केर हटाए तो मस्जिद नबवी ते ऐं सामू जमात ते नजर पे थी। इमाम लंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उथन था, उन्हें पर्दे दे वेझो अचन था, पांडे हथ सां उन्हें पर्दे के हटाइन था। पर्दे के हटाइण का बाद पांडो कंधो ने पर्दे का बाहर कढे
पांडे परवानन ते नजर कन था, सहाबा किराम जी जमात ते नजर कन था, अबू बकर रज़ी अल्लाह तआला अन्हु जी इमामत दा ॾिसन था। इमामत के ॾिसण खां बाद मोहम्मद मुस्कुराइन था सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। इमाम लंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मुस्कुराहट हुजे ऐं सामू सहाबा किराम हुजन। अनस रज़ी अल्लाह तआला अन्हु फरमाइन था उहा मुस्कुराहट हुई त छा मुस्कुराहट हुई, असांजी कैफियत नमाज में ईअं थी वई त असांजे दिल बि इहा गवाही ॾिनी अॼु नमाज पंहिंजी जाइ ते आहे, पर अॼु नमाज पढ़ण बि असांजे लाइ वॾो इम्तिहान थी वियो आहे। एक तरफ नमाज आ, बे तरफ मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मुस्कुराहट मौजूद है। फरमाइन था नमाज बि असांजे लाइ वॾो इम्तिहान बणिजी वई। लेकिन मुसलमानों हाणे मुंहिंजे सवाल खे यादि रखिजो, मोहम्मद जी मुस्कुराहट बि मां खां सवाल करे थी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मुंहिंजा मुंहिंजा महबूब आखिर मुस्कुराया त छो मुस्कुराया? सहाबा जे मजमे के ॾिसी मुस्कुराया, पर अल्लाह जो कानून आहे। मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे ॾिठो कोन्हे। बेक़दरा उम्मतियो छा ख़याल आहे जेकॾहिं असांखे हिकु दफ़ो इमाम लंबिया ॾिसी वठंदा, हू त हाज़िर नाज़िर कोन्हनि, हू त हींअर मौजूद न आहिनि, पर मुसलमानों जेकॾहिं ॾिसी वठंदा उम्मतियो तव्हांजो छा ख़याल आहे? तव्हांखे पंहिंजी टीवी स्क्रीन लिकाइणी पवे आहे, तव्हांखे पंहिंजो मोबाइल स्टोरेज मटाइणो पवे आहे, ताकि पंहिंजी कूड़ियल दाढ़ी कूड़ियल शिकल फिलहाल गायब करनी पवे आ। तानी कैफियत केड़ी थे आ? मुसलमानों थोड़ो सोचे वठो, मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के नमाज सा केड़ी मोहब्बत आ, ऐं बे पासे असां जड़ा ऐं तवां जड़ा मुसलमान। ही वीरान मस्जिदों, ही नमाज पढ़ण वारो अकेलो इमाम, ही अकेलो मुअज्जिन, छा सिर्फ इमाम ते नमाज फर्ज है? छा सिर्फ मुअज्जिन ते इमाम नमाज फर्ज है? मुसलमानों थोड़ो सोचे वठो, अॼु असां नमाज अल्लाह जे अज़ीम फर्ज जी हालत केड़ी कई है। लगे ये तो त असांजे दिलनि मां नऊज़ु बिल्लाह सुम्मा नऊज़ु बिल्लाह नमाज जी अहमियत खत्म थी चुकी है। सिखो सहाबा किराम का, सिखो मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का। मुसलमानों अल्लाह जो कसम आहे, नमाजी शख्स बकरार छो न हुजे, उन्हें जी बि रब वटि वॾी इज़त। बकरार छो न हुजे, दुनिया जे नज़रनि में मामूली ऐं बिज़ाहिर हकीर घटि हैसियत वारो छो न हुजे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, युजिबु रब्बुकुम इला राई गनमिन युअज़्ज़िनु व युक़ीमुस सलाह। तव्हांजो रब ख़ुशि थींदो आहे, तव्हांजे रब खे ॾाढी ख़ुशी थींदी आहे। रब्बुल आलमीन के ताजुब थींदो आहे कंहिंते इला राई गनमिन, अल्लाह बकरियुनि जे बकरार ॾां ॾिसी ख़ुशि थींदो आहे। जॾहिं हू आज़ान ॾींदो आहे, जॾहिं हू नमाज पढ़ंदो आहे, अला रअस शज़ीयतिल जबल, तन्हा अकेलो जबलन में के वादी में आहे, नमाज जो टाइम थियो आहे, जबल जी टकरी जे मथां चढ़े थो, आज़ान जी सदा बुलंद करे थो, उन खां बाद नमाज पढ़ण शुरू कंदो आहे। हिकु तरफ़ पहाड़नि ऐं जबलनि जे वादियुनि में अल्लाहु अकबर चई हे बकरार इंसान नमाज शुरू कंदो आहे, ऐं ॿिए पासे अर्श जो रब पंहिंजे फ़रिश्तनि सां ॻाल्हाईंदो आहे। छा त इज्जत आहे, छा मर्तबो आहे, छा मकाम आहे। अर्श जो रब फ़रिश्तनि सां मुखातिब थिए थो, फरमाए थो, ए आसमान जा मलाइको उन्ज़ुरू इला अब्दी, मुंहिंजे बंदे ॾांहुं ॾिसो त सही, मुंहिंजे बंदे ते नज़र त करियो। अल्लाहु अकबर। इहो जुमिलो जे तव्हांजे मुंहिंजे नसीबनि में अचे त छा खपे? अल्लाह रब्बुल आलमीन जो यो कलाम जेकॾहिं तव्हां जहिड़े मूं जहिड़े मामूली अल्लाह जे बाने जे बारे में रब्बुल आलमीन पाण ॻाल्हाए त छा खपे? रब्बुल आलमीन फरमाए थो, उन्ज़ुरू इला अब्दी, ए आसमान जा मलाइको मुंहिंजे बंदे ॾांहुं नज़र त करियो। युअज़्ज़िनु व युक़ीमुस सलाह, इनखे दुनिया जे के इंसान जी का अख त कोन थी ॾिसे, पर इहो आज़ान बि ॾींदो आहे, इहो नमाज बि पढ़ंदो आहे। यख़ाफ़ु मिन्नी, इन जो को मतिलबु त कोन्हे, रियाकार त कोन्हे, मुतकब्बिर त कोन्हे, दुनिया जी का निगाह इनके ॾिसे, इन्हनि निगाहुनि जो मुंतज़िर त कोन्हे। यख़ाफ़ु मिन्नी, मुंहिंजो बंदो आहे, इन जे दिल में मुंहिंजो ख़ौफ़ मौजूद आहे। ए आसमान जा मलाइको कद गफ़र थुले अब्दी, आहे बकरियुनि जो बकरार, पर मुंहिंजो ऐलान न, अॼु हिन बकरार बंदे ॾांहुं मूं सभु गुनाह माफ़ करे छॾिया। मुसलमानो, इहा नमाज़, इहा अज़ान न, इहो क़याम आहे, इहो रुकू आहे, जंहिंखे नऊज़ु बिल्लाह सुम्मा नऊज़ु बिल्लाह असीं विसारे चुका, असां पंहिंजी ज़िंदगी मां कढे चुका आहियूं। ऐं लॻे ईअं थो शायदि
इहो को मामूली गुनाह जेतिरो असां आसान सम्झो आहे, चाहे एतिरो नंढड़ो गुनाह आहे जेतिरो बेनमाज़ी भाइरो तव्हां ऐं मां सम्झूं था। अल्लाह जा वाना एहसास करियो, पंहिंजी ज़ात ते रहम करियो, पंहिंजे वजूद ते ज़ुल्म न करियो, पंहिंजे वजूद ते एतिरा सितम न करियो। अल्लाह माफ़ करे, किथे रब जी नाराज़गी तव्हांखे हिकु सट सहण जी बि ताक़त कोन्हे। अल्लाह तव्हांजी कंहिं अदा ते नाराज़ थी, कंहिं ग़लती ते नाराज़ थी वञे, कंहिं जुर्म ते नाराज़ थी वञे, छा कंदो? पोइ हिन ज़िंदगी जो छा फ़ाइदो? पोइ हिन जीअण जो छा फ़ाइदो? पोइ दुनिया जी वाह वाह, दुनिया जी रियासत, दुनिया जी वॾेराई, दुनिया जे उहिदे ऐं दुनिया जे साईं साईं जा लफ़्ज़ ॿुधण जो छा फ़ाइदो? मुसलमानों, हुन जीअण जो को फ़ाइदो कोन्हे जंहिं ज़िंदगी में निमाज़ कोन्हे, उन ज़िंदगी जो को फ़ाइदो कोन्हे जंहिं ज़िंदगी में अल्लाह जी बंदगी कोन्हे, उन ज़िंदगी जो को फ़ाइदो कोन्हे जंहिं ज़िंदगी में सदे सां मोहब्बत कोन्हे। मुसलमानों, जेकॾहिं तव्हां विसारे चुका आहियो, पोइ अचो मां तव्हांखे यादि ॾियारियां थो, हिकु केतिरो वॾो गुनाह, हिकु केतिरो वॾो गुनाह यादि कंदा हलिजो। मां यादि कराइण जे लाइ ज़िक्र करे रहियो आहियां। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, अल्लाहुल्लज़ी बैनना व बैनहु अस्सला फमन तरकहा फक़द कफ़र। असांजे विच में, काफ़िर जे विच में जेकॾहिं फ़र्क़ आहे त निमाज़ आहे, जंहिं निमाज़ खे छॾियो उन कुफ़्र कयो। असां सम्झूं था मामूली गुनाह, असां सम्झूं था नंढड़ो गुनाह आहे, असां सम्झूं था निमाज़ छॾे ॾिनो त भला नऊज़ु बिल्लाह कहिड़ो गुनाह थी पियो। पाण फरमाइनि था, मन तरकहा फक़द कफ़र। ईअं सम्झो जंहिं शख़्स ने खे छॾे ॾिनो आहे उन शख़्स कुफ़्र कयो आहे। ए बेनमाज़ी भाइरो, हाणे ॿुधायो, अञा बि को ज़ुर पेश कंदो? अञा बि को सबब बयान कंदो? छा अञा बि चवंदो ही को मामूली ऐं नंढड़ो गुनाह? अचो ॿी हदीस से गौर करियूं था। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सहाबा जा मंज़र, अब्दुल्लाह बिन मसूद रज़ी अल्लाहु ताला अन्हु फरमाइनि था, सही बुखारी जा जुमला, पाण फरमाइनि था, निमाज़ जी अदा अल्लाह जा फराइज़ बि आहिनि ऐं मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सुन्नतूं बि आहिनि। पर जेकर तव्हां निमाज़ छॾे ॾिनी, ईअं सम्झो तव्हां मुहम्मद जी अदाउनि खे छॾे ॾिनो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ऐं जे ॾिहाड़े नबी जो अदाऊं अवानी ज़िंदगी में हली वियो लज़लल तो त तव्हां यकीनन उन ॾिहाड़े गुमराह थी वेंदो। उन खां पोइ पाण सहाबा जो मंज़र ज़िक्र कनि था, केॾा अज़ीम सहाबा, निमाज़ सां मोहब्बत करण वारा सहाबा। काश उहा मोहब्बत तव्हांखे मूंखे नसीब थी पवे। निमाज़ सां केॾी मोहब्बत कंदा हुआ। अब्दुल्लाह बिन मसूद रज़ी अल्लाहु ताला अन्हु फरमाइनि था, असांजे निगाहुनि ॾिठो हुयो को मरीज़ थींदो हो, लाचार थींदो हो, मजबूर थींदो हो, जिस्म जी ताक़त जवाब ॾेई वेंदी हुई। इन कैफ़ियत में ॿ सहाबी ॿिया घुराईंदो हो। घुराइण खां बाद ॿिन्ही जे कुल्हे ते हथ रखंदो, हथ रखे टेक ॾेई मस्जिद नबवी में अची निमाज़ पढ़ंदो हो। उन शख़्स खे बि ॾिसंदा हुआसीं मस्जिद में जमात सां गॾिजी निमाज़ पढ़ंदो हो। पर हा, जंहिंखे ॾिठोसीं निमाज़ मां कोन ईंदो आहे, जेके ॾिठोसीं निमाज़ कोन पढ़ंदो आहे, जंहिंजे बारे में ख्याल कंदासीं इहो मस्जिद में हाज़िरी कोन ॾींदो आहे, पोइ असां मुत्तफ़िक़ थी साहबी चवंदासीं इहो पको मुनाफ़िक़ थी चुको। मुसलमानों, तव्हां सम्झो था मामूली ग़लति थी। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए रहिया आहिनि, इहो गुनाह अहिड़ो आहे जीअं त केरु कुफ़्र करे थो। सहाबा किराम जा अल्फाज ॿुधाइनि था, इहो गुनाह अहिड़ो आहे जीअं त मुनाफ़िक़त आहे, इहो गुनाह अहिड़ो आहे जीअं दुनिया जी वॾे में वॾी गुमराही आहे। ऐं असां सम्झूं था शायदि का मामूली ग़लती आहे। मुसलमानों, चौथो नुक़सान इहो थींदो, इंसान जा नेक अमल बर्बाद थी वेंदा। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, मन तरक सलातल असर फ़क़द हबित अमलुहु। जंहिं शख़्स विची जी नमाज़ छॾे ॾिनी, उन जा नेक अमल बर्बाद थी वेंदा। मुसलमानों, जुमे जी नमाज़ पढ़ण वारा मुसलमानों साॻे जुमे ते पोइ विची नमाज़ खे छो छॾे ॾींदा आहिनि? शायदि हफ़्ते में नऊज़ु बिल्लाह छा हिकिड़ी नमाज़ फ़र्ज़ आहे? छा ॿियूं नमाज़ूं तव्हांजे मथां फ़र्ज़ कोन आहे? छा साल में सिर्फ़ ईद नमाज़ फ़र्ज़ आहे? माज़रत सां वाज़े हिकिड़ो जुमिलो चवणु चाहियां थो, मुंहिंजो भाउ मर्द जेकॾहिं हुजे, केतिरो बि बेनमाज़ी हुजे, शर्मिंदगी सां, हसरत सां फ़र्ज़ न बि सम्झे, तॾहिं बि कंध झुकाए मस्जिद में अची वेंदो आहे जुमे जे ॾींहुं। जेकॾहिं जुमे जे ॾींहुं न बि अचे तो जनाज़े जी सफ़ में वरी शर्मिंदगी सां ज़रूरु शामिल थी वेंदो आहे। जेकॾहिं इन कैफ़ियत में बि उहो शामिल नथो थिए, कॾहिं ईअं बि थींदो आहे सॾु ॾियण खां पोइ, नाला वठण खां पोइ केतिरो बि बेनमाज़ी हुजे, ईद नमाज़ में ज़रूरु ईंदो आहे। पर मुसलमानों, असांजे माहिरनि
ऐं उन्हनि भेनरनि जो छा थींदो जिन्हनि ज़िंदगी भर सदा कया ई कोन, जिन्हनि निमाज़ूं पढ़ियूं ई कोन। अल्लाह जा बादो, छा अल्लाह तव्हां खां सवाल कोन कंदो? छा रब्बुल आलमीन जी अदालत में तव्हां हाज़िर कोन थींदो? तव्हां निमाज़ पढ़ी हुई, ईद निमाज़ में त घटि में घटि आया हो, उन्हनि खे त के कोन सम्झायो हो त निमाज़ अल्लाह जो फर्ज़ आहे, उन्हनि खे कंहिं बि कोन सेखारियो हो त निमाज़ कीअं पढ़ी वेंदी आहे। अल्लाह जा बानो, छा रब्बुल आलमीन तव्हां खां सवाल कोन कंदो त इन्हनि बि अल्लाह जे बानणियनि ते निमाज़ फर्ज़ आहे, इन्हनि खे बि निमाज़ जी पाबंदी करणी आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, जे निमाज़ छॾे ॾिनी, विची जी निमाज़ छॾी, उन जा नेक अमल बर्बाद थी विया। हाणे सोचो, पहिरियां नेक अमल आहिनि घणा? पहिरियां तव्हांजे ऐं मुंहिंजे दामन में नेक अमल आहिनि केतिरा? पहिरियां आहिनि ई कोन, या जेकॾहिं आहिनि बि सही त तमामु थोरा आहिनि। पोइ जेकॾहिं असां पंहिंजे गुनाहनि सां ज़ाया करियूं, असां निमाज़ छॾे नऊज़ुबिल्लाह ज़ाया करियूं, पंजो नुक़सान इहो आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, फकअन्नमा वुतिरा अहलुहु व मालुहु, जे शख़्स विची जी निमाज़ छॾे ॾिनी हुजे, ईअं सम्झो उन जो माल बि बर्बाद थी वियो, त अहलो अयाल बि बर्बाद थी वियो। अल्लाह जा मानव, घणो रोअंदा आहियो कंहिं पंहिंजे जे वञण ते, केतिरा लुड़क हारींदा आहियो, केतिरा लुड़क लाड़ींदा आहियो जॾहिं को पंहिंजो दुनिया मां हलियो वेंदो आहे। हिते हिकु या ॿिनि जी ॻाल्हि कोन्हे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, ईअं सम्झो उन जो पूरो ख़ानदान बर्बाद थी वियो, मिल्कियत जे करे, दुकान जे करे, दौलत जे करे, पैसे जे करे निमाज़ छॾियो था। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, सिर्फ़ अहलो अयाल न, बल्कि ईअं सम्झो उन शख़्स जो माल बि बर्बाद थी वियो। छो नुक़सान इहो आहे? रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, बेनमाज़ी ईंदो क़यामत जे ॾिहाड़े ईंदो, व यकूनु मा फ़िरऔन व क़ारून व हामान व उबय इब्न खल्फ़, बेनमाज़ी इंसान ईंदो, अल्लाह रब्बुल आलमीन जी अदालत में ईंदो, मैदान महशर में ईंदो, वो क़यामत जे ॾिहाड़े या फ़िरऔन सां गॾु हूंदो, या क़ारून सां गॾु हूंदो, या हामान सां गॾु हूंदो, या उबय इब्न खल्फ़ सां गॾु हूंदो। हिन ज़मीन ते ईंदड़ अल्लाह रब्बुल आलमीन जा ये चार बदतरीन दुश्मन, अल्लाह जबानो केर चाहे मां रब जे कलीम सां गॾु न फ़िरऔन सां गॾु हुजां? हिकु लहज़े जे लाइ, हिकु सेकंड जे लाइ केरु सोचे सघे थो त मां अल्लाह जे कलीम सां गॾु न बल्कि क़ारून सां गॾु हुजां? छा को पसंद करे तो? नऊज़ुबिल्लाह सुम्मा नऊज़ुबिल्लाह, मां मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु न बल्कि नबी जे दुश्मन उबय बिन खल्फ़ सां गॾु हुजां? निमाज़ छॾियो त केतिरो वॾो गुनाह करियो, निमाज़ छॾियो त केतिरो वॾो ई ज़ुल्म ऐं सितम थी वियो। ऐं पोइ बि नऊज़ुबिल्लाह मुंहिंजो भाउ वॾी जुरत सां चवंदो आहे, पोइ बि खिली चवंदो आहे, पोइ बि टाक ॾेई चवंदो आहे, साईं छॾे ॾिनुमि त भला छा थियो, कोन थो पढ़ां त छा थियो, बाद में पढ़ी वठंदुसि। अल्लाह जबाना तूं मूंखे जवाबु ॾेई वेंदे, मौलवी साहब खे जवाबु ॾेई वेंदे, मौज़िन खे जवाबु ॾेई वेंदे, के नेक सीरत इंसान खे, के बुज़ुर्ग खे जवाबु ॾेई वेंदे। तू मूंखे ॿुधा, पंहिंजे रब खे छा जवाबु ॾींदे? अल्लाह कमुल हाकिमीन के छा जवाब दे? अल्लाह अल वाहिदुल कहार रब्बुल आलमीन जी अदालत में जेकॾहिं बेनमाज़ी पहुचंदो ओ रब के छा जवाब ॾींदो? कैफियत इहा हूंदी। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था यौम महशर में अल्लाह जी तरफ़ां ऐलान थींदो, मैदान महशर में सदो करियो। अल्लाहु अकबर, सदे जी अदा एॾी अज़ीम आहे। मैदान महशर में को शख्स रोज़ो कोन थो रखे लेकिन सदे जी गाल मौजूद आ, हज करण जी गाल मौजूद कोने लेकिन सदे जी गाल मौजूद आ, क़ियाम जी गाल मौजूद कोने, रुकू करण जी गाल मौजूद कोने, तशहुद करण जी गाल मौजूद कोने लेकिन सदे जी अदा मौजूद है। रब्बुल आलमीन फरमाइंदो ए इंसानो अल्लाह कमुल हाकिमीन के सदो करियो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था हर नमाजी मैदान महशर में सदे में हो। अल्लाह अवां के मुखे उन्हनि सदे करण वेठा। अल्लाह अवां के मुखे दुनिया जा सदा अता फरमाए। अल्लाह अवां के मुखे क़यामत जे ॾींहुं मैदान महशर जो भी सदो अता फरमाए, जे सदे ते जन्नत ऐं जहन्नम जो फैसलो थियणो आहे। अल्लाह ताला अवां के मुखे वो सदो अता फरमाए। पर बेनमाज़ी इंसान सदे का परे, क़याम का भागे, रुकू का भागे, तशहुद का भागे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था वो इंसान क़यामत जे दिहाड़े भी सदो कोन करे सघंदो। अल्लाह ताला फरमाए तो यौमा युक्शफु अन साक़ व युदअऊना इला सुजूद,
फला यस्ततिऊन क़यामत जो ॾिहाड़ो हूंदो अल्लाह रब्बुल आलमीन जी तरफ़ां सॾु थींदो ऐं इंसानो अल्लाह कबुल हाकिमीन खे सदो करियो फला यस्ततिऊन अल्लाह फरमाए थो बेनमाज़ी इंसाननि खां असां ताक़त ई खसे छॾींदासीं उनखे ताक़त ई कोन हूंदी उनखे कुवत ऐं हिम्मत ई कोन हूंदी तो ते सदो कनि पर हा दुनिया में इन्हनि खे सॼो वेंदो ख़ाशियतन अबसारहो तरहक़ुहुम ज़िल्ला वक़द कानू यदऊना इला सुजूद वहुम सालिमून अल्लाह फरमाए तो शर्म मां उन्हनि जा कंध झुकी वेंदा ज़िल्लत उन्हनि खे वकोड़े वठंदी यदऊना इला सुजूद इन्हनि खे सदे ॾांहुं सॼो वेंदो हो इहे सेहतमंद हुया सलामती वारा हुया ताक़त वारा हुया इस्तिताअत वारा हुया दुनिया में आया कोन हा हिते अचण कोन ॾींदासीं दुनिया में इन्हनि सदो कयो कोन हो मैदान महशर में अल्लाह जी तरफ़ां इन्हनि खे करण कोन ॾिनो वेंदो अल्लाह ज़मानो अॼु सोचे वठो ज़िंदगी मौजूद आहे लम्हात मौजूद आहिनि ॿुधण वारा तव्हां आहियो ॿुधाइण वारा बि अल्हम्दुलिल्लाह मौजूद आहिनि सम्झाइण वारा बि मौजूद आहिनि ही ॻाल्हि अहिड़ी कोन्हे हिकु कन मां ॿुधूं ॿिए कन मां कढे छॾ ही रब जा फरमान हे मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा फरमान आहिनि हिकु आम को मामूली किस्सो कोन्हे हे तव्हांजो मुंहिंजो दीन न आहे कलिमा ला इलाहा इल्लल्लाह जा ही तक़ाज़ा आहिनि मुस्लमानो निमाज़ी त सुञाणप हे वुज़ू त सुञाणप आहे अल्लाह जा नबी पंहिंजी उम्मत खे कीअं सुञाणींदो पाण फरमाइनि था मुंहिंजा उम्मत ईंदा चेहरो बि चमकंदो हथ भी चमकंदा पैर भी चमकंदा मिन आसारिल वुजू छो चमकंदा तो वुजू कंदा हूंदा मुसलमानो अॼु अमल करे वठो अॼु अमल करे वठो ये अमल कब्र में भी तव्हां वटि पेश थींदो मुसरद अहमद जा जुमला रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था नेक इंसान जे आॾो जॾहिं उन जी ज़िंदगी जो आख़िरी ॾींहुं हूंदो आहे अल्लाह जा फ़रिश्ता अचनि था जन्नत जो लिबास खणी अचनि था जन्नत जी ख़ुशबू खणी अचनि था उन शख़्स वटि जीअं पहुचनि था उन खां थोरो परे वेही रहनि था मलकुल मौत मौत जो फ़रिश्तो ईंदो आहे छा ख़्याल आहे जंहिंजो नालो ॿुधण सां दिलि में हिकिड़ी हैबत हिकिड़ो रोब हिकिड़ो ख़ौफ़ तारी थींदो आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था उहो मलकुल मौत अल्लाह जो फ़रिश्तो हिन जे वेझो ईंदो ऐं वेझे अचण खां बाद हिन सां मुख़ातिब थींदो चवंदो या अय्यतुहर रूह तय्यबा ए पाक रूह मलकुल मौत जा जुमला मौत जे फरिश्ते जा जुमला हिन नेक इंसान जे लाइ कहिड़ा आहिनि ए पाक रूह उखरुजी इला मगफिरतिन मिनल्लाहि व रिज़वान ए पाक रूह अॼु तूं इन जिस्म मां निकर तोखे अॼु हलणो आहे केॾा अल्लाह जी मगफिरत ऐं अल्लाह जी रज़ा ॾांहुं अल्लाहु अकबर जंहिंखे मलकुल मौत बि ख़ुशख़बरी उन जहिड़ो ख़ुशि नसीब इंसान भला केरु थी सघे केॾी वॾी इज़्ज़त जंहिंखे मौत जो फ़रिश्तो बि बिशारत ॾींदो हुजे उखरुजी इला मगफिरतिन मिनल्लाहि व रिज़वान रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था वॾी नरमी सां वॾी आहिस्तगी सां जीअं के मशकीज़े मां पाणी जो कतरो निकिरंदो आहे बिल्कुलु अहिड़े नमूने सां आसानी सां उन जो रूह निकिरंदो मलकुल मौत खणी उन जन्नत जे फ़रिश्तनि ॾांहुं इहो रूह मुंतक़िल करे थो इन खे पाक लिबास में रखियो वञे थो ख़ुशबू वारे लिबास में रखियो वञे तो इन जमीन ते खुशबू फैलजंदी आहे फ़रिश्ता पुछनि था हे पाक रूह कंहिंजो आहे अल्लाहु अकबर ॿिया फ़रिश्ता उनजो तारुफ़ कराइनि वॾी ख़ुशी थींदी आहे जॾहिं को तव्हांजो तारुफ़ कराईंदो हुजे पर जंहिंजो तारुफ़ अल्लाह जा फ़रिश्ता कराईंदा हुजनि त फलाणो ऐं फलाणे जो पुटु आहे वॾे नेक नालनि सां बेहतरीन नालनि सां उनजो तारुफ़ फ़रिश्ता फ़रिश्तनि में पेश कनि था जॾहिं आसमाननि जी बुलंदी ते पहुचंदो आहे आसमान जा फ़रिश्ता बि पुछनि था हे कंहिंजी पाक रूह आई आहे ॿुधायो वञे थो फलाणो ऐं फलाणे जो पुटु आहे वॾे इस्तक़बाल सां वॾे प्रोटोकॉल सां हिन जी रूह जो इस्तक़बाल कयो वञे थो हिन जी रूह खे क़ब्र ॾांहुं मोटायो वञे थो इहो मोटाइण दुनियावी कोन्हे बल्कि इहो मोटाइण बरज़खी आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था फ़रिश्ता अचनि था सवाल थियनि था जवाब थियनि था सवालनि ऐं जवाबनि खां बाद ही नेक आहे ही मुत्तक़ी आहे ही परहेज़गार आहे अचानक क़ब्र में हिकु ख़ूबसूरत बेहतरीन शिकल वारो नौजवान ईंदो आहे असां चऊं था क़ब्र में केरु ईंदो आहे इहा हदीस ॿुधाए थी क़ब्र में केरु न केरु ज़रूर ईंदो आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था ओ नौजवान उन वटि पेश थींदो आहे
जी ही शख्स पानी कबर में उड़े नौजवान ते नजर करे तो चे तो चेहरो दिसी ई लगी रहो लगे तो तका वरी बिशारत आई आ बुधा तो आहे के बुधा तो आहे के पाड़ो तारुफ त करा कबर में मुंह अटके आयो आ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइन था ओ नौजवान चे तो खुश थी वन जेका शे तो के खुश करे थी अना अमलु का सालेह मा तो जो नेक अमल आया ए नमाजो ए सद्दा ए रोजा ए तहज्जुद ए तिलावत ए हज ए इहराम ए लब्बैक जी बोली सुभान अल्लाह अल्हम्दुलिल्लाह ला इलाहा इल्लल्लाह अल्लाहु अकबर जा कलिमात रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइन था ओ नौजवान इनके चवंदो खुश थी वना अमल का सालेह मां तुजो नेक अमल आया ए जुमला बुधी एतरो खुश थींदो जन्नत जो दरवाजो जन्नत जी दरी हिंदा खोली वेंदी उनजी खुशबू उन जे नेमतुन ता उनजी नजर पवंदी खबर तो केडो खुश थींदो खुशी बजा बेकाबू थी तड़प सा चवंदो वडे जज्बात में चवंदो या रब्बे अक़िम अस्सा अल्लाह हींअर क़यामत के कायम डाढो रिडियो था क़यामत जदी पर ही तो वडो दिलेर थी वियो हे तो वडो बहादुर थी वियो रब्बे अक़िम अस्सा अल्लाह हींअर क़यामत के कायम कर मां पांजे अहल ना मोटी वना खानदान ना मोटी वना रिश्तेदारन ना मोटी वना अजीज अकारिब दोस्त अहबाब मिटने माइटन ना मोटी वना ए मां उनन के बुधाया त मां कामयाब थी वियो मुखे अल्लाह वरी कामयाबी ए कामरानी अता कया मुसलमानों यो नेक अमला बे पासे गुनहगारा जालिमा खताकारा फरिश्ता अचंता जहन्नम जे लिबास सा अचंता बदबूदार लिबास खणी अचंता इनजे रूह के वरी सख्ती सा कढियो वने तो मलकुल मौत इनसा मुखातिब थे तो या अय्यतुहर रूहुल खबीसा ए पलीत रूह ए खबीस रूह आज निकर अल्लाह जे अजाब ना रब्बुल आलमीन जी नाराजगी ना ए रूह बड़ी मुश्किल सा वड़ी दिक्कत सा इन्हें जिस्म मा निकरे थे जहन्नम जा फरिश्ता खणी हलन था आसमान जा दरवाजा हिंदा खोलिया कोर वेंदा आहिनि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइन था ओ सवाल ऐं जवाब जो सिलसिलो शुरू थींदो आहे जेको सवाल थे तो जवाब में नऊज़ु बिल्लाहि चे तो हा हो ला अदरी मुके पंहिंजे रब जे नाले जी ख़बर कोने त केरा मां नथो ॼाणा पुछो वेंदो आहे नबी केरा चे तो हा हो ला अदरी अफ़सोस मुके का बि ख़बर कोने उम्मतियो मोहम्मद सा वफा करियो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेकॾहिं नबी सा बेवफा थींदो त कबर में शायद मोहम्मद जो नालो बि विसरी वेंदो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जी तौहीद के सुनाड़ो जेकॾहिं तौहीद न सुञातो त कबर में अल्लाह जो नालो बि विसरी वेंदो पाड़े दीन जे उसूल ज़ाब्ते ऐं अहकामात के सुञाड़ो जेकॾहिं न सुञातो त दीन इस्लाम जो नालो बि विसरी वेंदो हे गुनाहगार हे ज़ालिम हे फासिक चवंदो मूंखे का ख़बर कोन्हे मुंहिंजो दीन कहिड़ो आहे उन खां पोइ जहन्नम जे अज़ाब जो आगाज़ थिए थो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था कभी शिकल वारो नौजवान सामो इंदो आ खौफ में चे तो तू केर है कबर में केर आयो आ चे तो अना अमलो कसू मां तुजो बुरो अमल लाया मां तुजा गुनाह आया वो शख्स ताज्जुब हैरानगी उनकी परेशानी हसरत में इजाफो थे तो चे तो रब्बे ला तू के विसा अल्लाह क़यामत के कदम कायम न कजा छो जो उनके खबर आ तो मां नाकाम थियो हा मुसलमानो आज सोचे वठो असा पाक रूह वारा हो या पलीत रूह वारा हो आज सोचे वठो मलकुल मौत बिशारत दीदो या अजाब जी खबर बयान कंदो अज सोचे वठो फरिश्ता असांजो बेहतरीन नालुन सा तारुफ कराइंदा या नऊज़ु बिल्लाह असां के अजीब ए गरीब तारुफ सा पेश कयो वेंदो मुसलमानो अज सोचे वठो यकीनन ये सद्दा कामयाबी जी अलामत आ क़याम कामयाबी जी अलामत आ मुंजा इन पिंडाल में केतरा ही बेनमाज़ी भाइर मौजूद आहिनि मां उन्हनि खे यादि ॾियारणु चाहियां थो त निमाज़ छॾणु अमलन जी बर्बादी आ निमाज़ छॾणु कुफ्र जो अमल आ निमाज़ छॾणु मुनाफ़िक़त जो अमल आ निमाज़ छॾणु अज़ाब क़बर अज़ाब हशर अज़ाब जहन्नम जो सबब आ निमाज़ छॾणु फ़िरऔन क़ारून हामान उबय बिन खलफ सां गॾु उथण वारी ॻाल्हि आ निमाज़ छॾणु क़यामत जे ॾींहुं मैदान महशर जे सदन खां महरूम थियण वारी ॻाल्हि आ निमाज़ छॾणु मा सलककुम फी सक़र क़ालू लम नकु मिनल मुसल्लीन निमाज़ छॾणु नऊज़ु बिल्लाह जहन्नम जो सफर आ दुआ है अल्लाह रब्बुल आलमीन अवां के मुके नमाज सा मोहब्बत करण जी तौफीक अता फरमाए जेकॾहिं जिंदगी में असां जो नमाज़ रहजी वियो आहे
केतरा भाई हिते मौजूद हैं जेके नमाज के छॾींदा हूंदा अॼु ताइब थियनि खुलूस दिल सां तौबा कनि अॼु खां ई 5 वक्त जी नमाज जो आगाज़ कनि। दुआ है अल्लाह रब्बुल आलमीन अमांखे मूंखे तमाम मुसलमाननि के अमल जी तौफीक अता फरमाए। आमीन व आखिर दवाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।